उन्हनि शहदादकोट में SUP पारां लाड़काणे में SUP जे जलसे में शिरकत लाइ वेंदड़ बस हादसे में शहादत माणींदड़ 3 शहीदनि जी वरसी मल्हाई वई। खेनि भेटाए ख़ैराज पेश कयो। शहदादकोट में सिंध यूनाइटेड पार्टी पारां 14 साल अॻु SUP लाड़काणे में रिथियल अमीर सिंध जो ग़रीब आवाम छो जे उनवान सां थियल जलसे में शिरकत लाइ शहदादकोट मां बस जे काफ़िले सां सईद हाकिम शाह दरगाह वेझो बस हादसे में शहादत माणींदड़ शहीद अब्दुल हक खुश्क, साबिर कलोड़ो, शौकत बबर जे 14हीं वरसी मल्हाई खेनि भेटाए ख़ैराज पेश कयो वियो। उन मौके ते SUP अॻवान हमल ख़ान खुश्क, अलादात खुश्क, बाबर भट्टी, मोहम्मद क़ासिम खुश्क, अवैस खुश्क, फयाज़ मिर्ज़ा ते ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध अॼु मसइलनि में ॿरी रही आहे। सिंध में पाणी जी शदीद खोट इख्तियार करे वई आहे पर हुक्मरान अॻो निंड सुतल आहिनि। हुननि चयो त सिंध में अगवा, फोरू, चोरियुनि जा वाक़िआ मामूल बणियल आहिनि। बदअमनी वधी वई आहे जंहिं करे माण्हू गैर महफ़ूज़ आहिनि। वरसी तक़रीब खां अॻु अॻवान अहमद ख्वाजा कब्रिस्तान ते पहुची शहीद अब्दुल हक खुश्क जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। उन मौके ते माशूक खुश्क, जावेद खुश्क, सईद खुश्क, ज़ोरावर खुश्क ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।